अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु आचर जो ॾींहुं तारीख़ 23/4/2023। असीं सुबुह कराची खां निकिता हुआसीं। हिन वक़्तु लसबेले ज़िले में हज़रत सखी बिलावल शाह नूरानी जी मदार ते आहियूं। या साम्हूं मदार हज़रत बिलावल शाह नूरानी जी आहे, जंहिंजे चोधारी जबल जबल आहिनि ऐं मदार जे इर्द गिर्द मुख़्तलिफ़ वण बीठा आहिनि। ऐं मदार खां अॻिते चश्मो आहे, जंहिं चश्मे मां इलाइक़े वासी पाणी इस्तेमालु करनि था। पाणी बिल्कुलु मिठो साफ़ु आहे ऐं इंतिज़ाम हितां जो सुठो आहे सिक्योरिटी जे हिसाब सां। सो दिलि चयो त हिकिड़ो यादगार वीडियो भरिजे ऐं उनखे तव्हां दोस्तनि ताईं पहुचाइजे। सो हिते बिल्कुलु VIP बाज़ार लॻी पई आहे। ईद जो मौक़ो आहे, मेलो मतो पियो आहे, हर तरफ़ माण्हू ई माण्हू आहिनि बिल्कुलु। मगर औरत जो अंगु मर्दनि जे भेट में कुझु वधीक आहे। ॾिसो सो वधीक अलाह ख़ैरु कंदो। असीं राति हिते ई रहंदासीं, सुबुह जो इंशा अल्लाह ताला वापसी आहे कराची। सो मोकिलणी नाहे, दिलि दुआ में यादि कजो। अव्हांजो पंहिंजो महर फ़क़ीर। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मज़ार हज़रत सखी बिलावल शाह नूरानी, ज़िलो लसबेलो बलोचिस्तान। ख़ुदा हाफ़िज़।